नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर घोटकी माजिद अली माको जी सदारत में एहसास प्रोग्राम के हवाले से एसी ऑफिस में मीटिंग थी गुज़री है, जंहिंमें असिस्टेंट डायरेक्टर BISP अवैस अहमद, असिस्टेंट मुख्तियारकार तनवीर हुसैन कलोड़, CMO नादिर शाह, अमरूटी खलील अहमद गोपांग, SHO ए सेक्शन ताहिर मोहम्मद कादरी, SHO खानपुर मेहर मुख्तियार अली, डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल डॉक्टर अब्दुल कादिर चाचड़ समेत लाॻापियल ऑफिसरनि शिरकत कई। इन मौके ते असिस्टेंट कमिश्नर माजिद अली माको ॻाल्हाईंदे चयो त तालके घोटकी लाइ 3 सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें DC हाई स्कूल, आदिलपुर हाई स्कूल ऐं इंग्लिश ग्रामर स्कूल घोटकी शामिल आहे, जॾहिं त तालके खानगढ़ लाइ 2 सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें लोयर हाई स्कूल ऐं हाई स्कूल खानगढ़ शामिल आहे, जितां मुस्तहिक माण्हुनि खे पैसा ॾिना वेंदा। इंतज़ामिया खे हिदायत कई त ॼाणियल सेंटरनि ते कुर्सियुनि ऐं थधे पाणी जो बंदोबस्त खे यकीन बणायो वञे, जीअं माण्हुनि खे का बि तकलीफ़ न अचे। इन चयो त मुस्तहिक माण्हुनि खे ईंदड़ हफ़्ते खां इमदादी रक़म मिलण शुरू थी वेंदी, जॾहिं त SOPs ते सख़्ती सां अमल कयो वेंदो। इन चयो त उहो ज़ाती तौर ते हिन समूरे अमल जी निगरानी कंदो। एहसास प्रोग्राम तहत ग़रीबनि ऐं मुस्तहिक माण्हुनि खे इमदादी रक़म फ़राहम करण में का बि गफ़लत बर्दाश्त न कई वेंदी। इन चयो त इमदादी रक़म विराइण दौरान कटौती दौरान शिकायत मिली त लाॻापियल अमले जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वेंदी ऐं खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।